सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। सिंध टीवी नेटवर्क पारां सकाफ़ती दिहाड़े के हवाले से सफ़ुरा चौरंगी वेझो सिंधी अदबी संगत ऐं नाले वारे अदीब मुख्तियार अबड़े की मेज़बानी हेठ मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में नाले वारे अदीबन, दानिशवरन ऐं शाइरन तोड़े इलाइक़े वासिन वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में नाले वारे अदीब ऐं शाइर बारी मंगी ऐं आबिद मज़र मुशाइरो ऐं वाई ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो। मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां, पंहिंजे जीअड़े सां ॼणु अटकी पियो आहियां। मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां, पंहिंजे जीअड़े सां ॼणु अटकी पियो आहियां। शहर तुंहिंजे जूं हुई उदास हवाऊं, शहर तुंहिंजे जूं ही उदास हवाऊं, बाक बसंत जूं ॾुखी ॾहा ॻणदाऊं। मेरा रखो न मन कढो कटर अखें, रुसन रुसण घोरियो मेरा रखो म मन कढो कटर अखें, हथें हथ ॾेई हलो ॾुखिया ॿटे खन कढो कटर अखें। हथें हथ ॾेई हलो ॾुखिया ॿटे खन कढो कटर अखें। सावण वसंदा मींहड़ा जझा थींदा अन्न कढो कटर अखें। वरी वरंदा वाहूं दा सावा थींदा पन। जॾहिं त अदीब मुख्तियार अबड़े जे नींगरनि ऐं नींगर गीत पेश कयो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे नाले वारे अदीब मुख्तियार अबड़े, डॉक्टर शेर मेहराणी, ज़िया अबड़े, ईसा कात्यार ऐं ॿियनि चयो त सर सभ खां पहिरीं त सिंध टीवी खे जेको आहे सो मुबारकबाद थो ॾियां त हुननि हिकिड़ो वॾो कमु पंहिंजे हथ मंझि खयो आहे। तहज़ीब सकाफ़त हिकु नसल खां ॿिए नसल ताईं पहुचाइण जो कमु बेसिकली उस्ताद जो आहे, स्कूल जो आहे, मदरसनि जो आहे। ऐं सिंध टीवी हिन वक़्तु उहो स्कूल वारो किरदारु पई अदा करे जो हिकु जनरेशन खां ॿी जनरेशन ताईं सकाफ़त पई मुंतक़िल करे। हिते अॼु जेको आहे सो मच कचहरी कराई वई आहे सिंधी अदबी संगत शाह कराची जे तावन सां असांजे मुख़्तार भाउ जे घर ते। त तमामु हिकिड़ो सुठो ऐं वणंदड़ अमल आहे ऐं इन सां असां पंहिंजी ईंदड़ नसुल ताईं उहो जेको ॻोठ वारो कल्चर आहे जिथे ओताकूं हिकिड़े इंस्टीट्यूट जो दर्जो रखंदियूं हुयूं उनखे असां ईंदड़ नसुल ताईं पहुचायूं पिया। हीअ सकाफ़त सॼी सिंध जी आहे, उहा ॿाराड़ीअ खां वठी केंजर खां वठी कारूंजर खां समुंड खां वठी वेंदे जेकबा जी आख़िरी हद ताईं। ऐं हिन वारे बि जेको सिंधी अदबी संगत या सिंध न्यूज़ चैनल जेको प्रोग्राम रखियो आहे इहो माशाल्लाह मच कचहरी जो तमामु बहितरीनु ऐं तमामु जेको सो सारायतो अमल आहे। तक़रीब में ॿारनि जो चवणु हो त मां हे थो चवणु चाहियां कि असांजी जो सिंध जी सकाफ़त आहे हे सभिनि मां सां भली आहे। हे अहिड़ी सकाफ़त आहे जिन में मज़ो ईंदो आहे, पर ॿी जो सकाफ़तूं हूंदियूं आहिनि हुन में न मच कचहरियूं न अहिड़ी कहिड़ी चीज़ूं न ईंदियूं आहिनि। हे जो असां सकाफ़त जो मिलायूं था हे वॾो ई भलो क़दम आहे, हे आला क़दम आहे। मूंखे वॾी ख़ुशी थी आहे जो तव्हां सभु हेॾे आया आहियो ऐं सिंध टीवी वारा आया आहिनि जदोजहद करे हेॾे धरने जे बावजूदि हेॾे आया आहिनि ऐं असां सां मिलिया आहियूं ऐं पोइ असां मल्हायूं था। हेॾे वॾो भलो माहौल आहे ऐं मूंखे वॾो भलो लॻे थो जो असां हे मल्हायूं था हेॾे। मच कचहरीअ जे आख़िर में शेरो शाइरी जो मुक़ाबिलो पिणु कयो वियो।